ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 14 अध्याय में ॾिठो हो त राजा अंग जे जंगल में वञण खां पोइ रखेश्वरन के मजबूरन बीन के राजा बणाइणो पियो। राजा बीन पंहिंजे शुरुआती सालन में धर्म सां कम करण लॻो, लेकिन जॾहिं ॾिठाई त सॼी दुनिया में अधर्म ख़त्म थी वियो आहे ऐं को बि माण्हू मुंहिंजो मुक़ाबिलो नथो करे सघे, तॾहिं घमंड में मतवालो थी राजा बीन पाण खे परमेश्वर सॾाइण लॻो ऐं देवताउनि पितरनि ऐं यज्ञ वग़ैरह जेके थींदा हुआ उहे सभु पंहिंजे निमित्त कराइण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। जॾहिं राजा बीन जो अहिड़ो ज़ुल्म वधंदो वियो तॾहिं रखेश्वरन अची हिन खे सम्झायो, लेकिन हिन रखेश्वरन जी हिकु बि न ॿुधी। तॾहिं रखेश्वरन मंत्र पढ़ी हिन खे श्राप ॾेई उन ई वक़्तु मारे छॾियो। राजा बीन जी मृत्यु खां पोइ उन जो सॼो ज़ुल्म त ख़त्म थी वियो, लेकिन चोरियूं ठगियूं ऐं फुर मार लुट वग़ैरह सभु वापसि शुरू थी वियूं ऐं रखेश्वरन खे बि बिना राजा जे देश में रहण वाजिब न लॻियो, छो त बिना के राजा जे देश में रहण अधर्म आहे। पोइ रखेश्वर वरी अचनि था ऐं अची राजा बीन जी लाश जी ॼंगा मां हिकिड़ो पुरुष पैदा कनि था, जेको तमामु ख़ौफ़नाक ऐं बदसूरत हूंदो आहे। उहो चए थो त हे रखेश्वरों, मूंखे कहिड़ो हुकुम था ॾियो। रखेश्वर सोचीनि था त हीअ असांजे कम जो न आहे, तॾहिं उन खे चवनि था त तूं जंगल में वञी बीलन जो राजा थी। पोइ उहो पुरुष वञी जंगल में बीलन जो राजा थिए थो ऐं उन ख़ौफ़नाक ऐं बदसूरत पुरुष जे रूप में राजा बीन जे अंग मां पंहिंजी माता सुनीता जो सॼो अधर्म निकिरी वञे थो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 15 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा बीन जे साॼे हथ मां राजा परथू ऐं उर्च नाले स्त्रीअ खे पैदा करणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, वरी रखेश्वरन तमामु सुंदर ऐं नीतिवान राजा पैदा थियण वास्ते राजा बीन जी साॼी बांह खे विलोरण लॻा त उन मां हिकिड़ो पुरुष ॾाढो सुंदर ऐं तेजवान ऐं कदावर डिघियुनि बाहुनि वारो ऐं हिकिड़ी सुंदर रूप वारी स्त्री बि पैदा थी। रखेश्वरन उन पुरुष जो नालो परथू ऐं स्त्रीअ जो नालो उर्च रखी संदन विहांउ पाण में करायो ऐं पोइ परथू खे चयऊं त हाणे तूं 7 दीपनि जो राज वेही कर। ऐं रखेश्वरन पंहिंजी ज्ञान दृष्टिअ सां सम्झियो त ही लक्ष्मी नारायण जी जो अवतार आहिनि, तंहिं करे हिननि कुबेर देवता खे घुराए चयो त जंहिं सिंघासन ते बीन अधर्मी वेहंदो हो सो राजा परथूअ जे वेहण जे लाइक़ु न आहे। उन करे तूं ॿियो सिंघासन तमामु सुठो हिन जे वेहण लाइक़ु पैदा कर। जंहिं तमामु उम्दा जराऊ रतन वारो हिकिड़ो सिंघासन आणे हाज़िर कयो, जंहिं ते रखेश्वरन ऐं देवताउनि परथूअ खे विहारे प्रणाम कयो। वरुण देवता चौर, नांग देवता मणि, पृथ्वी चाकरियूं, सरस्वती मोतियुनि जो हार, श्री महादेव जी सुदर्शन चक्र, पार्वती डाल, तिष्ठा देवता रथ, अगन देवता धनुष बाण ऐं समंदर शंख आणे राजा परथूअ खे भेटा ॾिना। अहिड़ी तरह ॿियनि देवताउनि पिणु चङियूं चङियूं सौगातूं इंद्रपुरीअ जूं आणे राजा परथूअ खे भेटा ॾिनियूं। इंद्रपुरीअ खां अप्सराउनि अची नाच कयो, गंधर्वनि गीत ॿुधाया ऐं आकाश मां फुलनि जी वर्खा थी ऐं भिटनि अची राजा परथूअ जी वॾाईअ जा गीत चया ऐं पिणु अगोरनि प्रतापी राजाउनि अची वाखाण कई, जिन जा वचन ॿुधी राजा भिटनि खे चयो त
जॾहिं अञा ताईं मूं को बि वॾाई लाइक़ु कमु न कयो आहे त तव्हीं एतिरी स्तुति मुंहिंजी कीअं था करियो जंहिं में कुझु गुण न आहे। बिट जो पंहिंजे फ़ाइदे वास्ते कंहिंजी बि अंदरि जेतिरी वॾाई कंदा आहिनि उहा ॻाल्हि गैर वाजिबु आहे। ऐं जो आदमी अहिड़ी कोरी वॾाई ॿुधी ख़ुशि थो थिए तंहिंखे मूर्ख सम्झणु घुरिजे। दर हक़ीक़त में जंहिं ॻाल्हि जो पाण में गुण न हुजे तंहिंजी जेको वॾाई ॿुधे त ईअं सम्झणु घुरिजे त मूं ते खिल थी थिए। तंहिं करे हाणे तव्हीं माठि करियो, पोइ जॾहिं मां को चङो कमु करियां तॾहिं तव्हां मुंहिंजी स्तुति अची कजो। असल में आदमी स्तुतीअ जे योग्य न आहे। नारायण जीअ जी स्तुति करणु घुरिजे जंहिं उनखे पैदा करे वॾाई बख़्शी आहे। चङो कमु बि उहो थो उन खां कराए। आदमी जेकॾहिं कंहिंखे बि हिकिड़ी या 10 वरियनि ताईं खाधो ऐं कपिड़ो ॾिए त उनखे उहो बि ॾुखियो पियो लॻंदो आहे। पर स्तुति लाइक़ु नारायण भॻवान आहे जो सभिनी जी हमेशा पालना करे लोक ऐं परलोक जो सुख ॾिए थो। इहा ॻाल्हि ॿुधी सभिनी राजा जी साराह कई। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथें स्कंद जो 15 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 16 पंडितनि जो राजा पृथुअ जे जन्म कुंडलीअ जो फल ॿुधाइण। श्री मैत्री रखेश्वर चयो त बिटिन राजा जा वचन ॿुधी वेनती कई त हे पृथ्वीनाथ, तव्हां नारायण जी जो अवतार आहियो, तंहिं करे तव्हीं हर तरह वॾाई योग्य आहियो। असीं ज़बान पवित्र करण लाइ तव्हांजी स्तुति करियूं था। ईअं चई बिट राजा खां दान वठी पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया। पोइ ज्योतिषियनि ऐं पंडितनि राजा जी जनम पत्री ठाहे गिरनि जो फल हिन तरह बयानु कयो त राजा 7 दीपनि जो राज कंदो, पंहिंजे बल सां पृथ्वी जे सभिनी राजाउनि खे जीते तमामु चङो नालो कढंदो, पृथ्वीअ खे गऊ वांगुरु, ॾही खे धीअ वांगुरु ऐं प्रजा खे पुटु वांगुरु सम्झंदो। ब्राह्मणनि, रखेश्वरनि, साधुअनि ऐं संतनि खे श्री नारायण भॻवान जीअ जो रूप ॼाणंदो ऐं 8 महीना रहित खां पृथ्वीअ जो मासूल वठी 4 महीना बरसाति जा पंहिंजे घरां रहित खे खाधो ऐं कपिड़ो ॾींदो, बेगुनाह कॾहिं बि कंहिंखे सज़ा न ॾींदो। ऐं जॾहिं राजा इंद्र हसद करे पृथ्वी ते पाणी न वसाईंदो तॾहिं हू पंहिंजे प्रताप सां रहित जी मर्ज़ीअ मूजिबि उन वक़्तु मींहुं वसाईंदो। पिणु बिना कंहिं मतिलब जे 100 अश्वमेध यज्ञ करे भॻवान खे ख़ुशि कंदो। जॾहिं संदसि 99 यज्ञ पूरा थी बाक़ी हिकिड़ो पोयों यज्ञ शुरू थींदो तॾहिं राजा इंद्र पंहिंजे इंद्रासन खिसजण जे डप खां जोगीअ जो रूप धारे शाम करण गोरो यज्ञ जो चोराए वेंदो, जो संदसि पुटु वञी इंद्र खां खसे ईंदो। इंद्र उन जी हार मञींदो, पोइ बि दगा करण जे इरादे सां घणाई रूप धारींदो। हिन जो हाल ॿुधी कलजुग वासी मूर्ख बि ॿियनि खे ठगण वास्ते घणनि तरहनि जा रूप धारण कंदा ऐं नारायण जी जी यज्ञशाला में प्रगट थी राजा पृथुअ खे दर्शन ॾींदो ऐं सनक आदिक रखेश्वर खेसि अची राज मंदिर ते ज्ञान सेखारींदा। ही राजा पराई स्त्रीअ खे माता ऐं पराए धन खे मिटीअ वांगुरु सम्झी सदाईं परमेश्वर जे भॼन ऐं सुमरन में लीन रहंदो। तव्हां वटि संत कुमार ईंदा ऐं तव्हां ज्ञान गोष्ठ कंदा। इहा हक़ीक़त ॿुधाए ज्योतिषी राजा खां दक्षिणा वठी पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया ऐं बर्ग ऐं ॿिया रखेश्वर ऐं देवताऊं बि राजा खे आशीर्वाद ॾेई पंहिंजे पंहिंजे आस्थाननि ते हलिया विया। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथें स्कंद जो 16 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।